नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी पीपी एमएनए शाज़िया मरी जे मरी हाउस बैरानी पहुची वियो आहे। बैरानी में बोर्ड मुतासिन समेत पीपी कारकुननि खे खिताब कंदो पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी सां पीपी सेनेटर कुरतनैन मरी सां बि मुलाक़ात कई आहे। पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी सां गॾु वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, अनवर सोहेल सियाल, शर्जील इनाम मेमण, सरदार मोहम्मद बख्श मेहर एमपीए जा मदद अली, आजिज़ धामरा एमपीए शाहिद थईम ऐं ॿिया पीपी अॻवान मौजूद हुआ। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी पीपी एमएनए शाज़िया मरी जे मरी हाउस बैरानी पहुची वियो आहे। बैरानी में बोर्ड मुतासिन समेत पीपी कारकुननि खे खिताब कंदो पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी सां पीपी सेनेटर कुरतनैन मरी सां बि मुलाक़ात कई आहे। पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी सां गॾु वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, अनवर सोहेल सियाल, शर्जील इनाम मेमण, सरदार मोहम्मद बख्श मेहर एमपीए जा मदद अली, आजिज़ धामरा एमपीए शाहिद थईम ऐं ॿिया पीपी अॻवान मौजूद हुआ।